भारतीय अगराई वारा कदम के तेजी अमन इस्तेकाम लाए खतरो आहिन। सदर आसिफ अली ज़रदारी जी ईरानी पड़े वज़ीर ऐं चीनी सफ़ीर चियांग डोंग सां मुलाकात दौरान ॻाल्हि ॿोल। सदर आसिफ अली ज़रदारी ऐं अब्बास इराक़ची विच में मुलाकात दौरान पहलगाम वाक़े खां पोइ पाक भारत शिकताण जे हवाले सां ख़यालनि जी ॾे वठि सदर तरफ़ां ॻाल्हियुनि ऐं सिफ़ारतकारी जे लाइ पाकिस्तान जे अज़्म जो वर्जाउ। ईरान जे परॾेही वज़ीर पारां शिकताण घटाइण लाइ धुरियुनि खे सब्र जो मुज़ाहिरो करण जी दरख़्वास्त। ख़िते जे मामलनि ते पाकिस्तान सां गॾिजी कम करण जी ख़ातिरी सन चवणु हुयो त पाकिस्तान जो दौरो सुप्रीम लीडर आयतुल्लाह अली खामनाई ऐं सदर मसूद पेज़ेशकियान जी हिदायतुनि ते करे रहियो आहे। ख़िते जी मौजूदा सूरत हाल ते ईरान पाकिस्तान जे मौक़िफ़ खे सम्झे थो। सदर आसिफ अली ज़रदारी ऐं चीनी सफ़ीर चियांग डोंग विच में मुलाकात दौरान पहलगाम वाक़े खां पोइ पाकिस्तानी भारत विच में जारी छिकताण ते ख़यालनि जी ॾे वठि। सदर तरफ़ां भारतीय हुकूमत जे गैर ज़िम्मेवाराननि ऐं जारहाणनि बयाननि ते ॻणती जो इज़हार। ॾुखे वक़्त में पाकिस्तान जो साथ ॾियण ऐं लाॻीतो हिमायत करण ते चीनी हुकूमत जा थोरा मञिया विया। चीनी सफ़ीर पारां ॾखण एशिया में अमन इस्तेकाम लाइ हमेशह पाकिस्तान जी हिमायत जारी रखण जो ऐलान। ईरान जूं पाक भारत शिकताण घटाइण लाइ सफ़ारती कोशिशूं। ईरान जे परॾेही वज़ीर अब्बास इराक़ची जी पाकिस्तानी हमसफ़र इसहाक़ डार सां मुलाक़ात खां पोइ वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ सां बि मुलाक़ात। वज़ीर आज़म पारां अब्बास इराक़ची सां मुलाक़ात दौरान भारत जे चिड़ ॾियारींदड़ रवैये ते ॻणती जो इज़हार कयो वियो। चवे थो त पाकिस्तान हक़ीक़तूं साम्हूं आणण लाइ आलमी जांच जी आछ कई आहे। समूरी सूरतहाल में पाकिस्तान इंतिहाई ज़िम्मेवारीअ जो मुज़ाहिरो कयो। ॾखण एशिया में अदम इस्तेहकाम जो बुनियादी सबब कश्मीर मसइलो आहे। कश्मीर मसइले तां ध्यानु हटाइण लाइ भारत मीडिया ज़रिए प्रोपेगेंडा करे रहियो आहे। भारत जे तरफ़ां पाणी खे हथियार तौरु इस्तेमालु करण जो अमल क़बूलण जोॻो नाहे। भारत अकेले सिर सिंध मुख़्तास मुआहिदे खे मुअतल नथो करे। वज़ीर आज़म बरतानिया के पहलगाम वाक़े की जांच में शामिल थियण जी दावत ॾेई छॾी। शहबाज शरीफ़ सां बरतानवी हाई कमिश्नर जेन मिर जी मुलाक़ात। पहलगाम वाक़े खां पोइ ॾखण एशिया जी ताज़ी सूरत हाल ते पाकिस्तान जे मौक़िफ़ खां आगाही। वज़ीर आज़म पारां हिकु भेरो ॿीहर पहलगाम वाक़े जी शफ़ाफ़ ऐं अणधुरी आलमी जांच जी आछ जो वर्जाउ। हुन चवणु आहे त बरतानिया पंहिंजा सिफ़ारती लाॻापा इस्तेमालु करे ख़िते में अमन व अमान जी सूरत हाल खे बहितर बणाइण में पंहिंजो किरदारु अदा करे। क़ौमी असेंबली पहलगाम फॉल्स फ्लैग ऑपरेशन ऐं भारतीय अगराई ख़िलाफ़ ठहराउ मंज़ूर करे वरितो। पाकिस्तान हर क़िस्म जी दहशतगर्दी जी मज़म्मत करे थो। इल्ज़ामनि खे मुकमल तौर ते रद्द करियूं था। पाकिस्तान पंहिंजे ख़ुदि मुख़्तियारी ते कंहिं क़िस्म जी सौदेबाज़ी न कंदो। पाकिस्तान अमन जो ख़्वाहिशमंद आहे पर अगराई जो भरपूर जवाब न ॾींदो। ठहराउ जे मतन में चयो वियो आहे त जेकॾहिं भारत तरफ़ां पाकिस्तान जो पाणी रोकियो वियो त उनखे जंग जो ऐलान तसवर कयो वेंदो। पाकिस्तानी खुद मुख्तियारी या जाग्राफियाई सलामती के चैलेंज किया वियो तो भरपूर जवाब ॾींदासीं। पाकिस्तान खिते दुनिया में अमन जो ख्वाहिशमंद आहे। दुश्मन अंसरनि के संदन नापाक इरादनि में कामयाब थियण न ॾींदासीं। दुश्मन अंसर सूबे में खौफ अदम इस्तेकाम ऐं तशद्दुद के हथी वठाइण चाहिनि था। दहशतगर्द ग्रुप बलोचन जी सुञाणप ते पंहिंजा नापाक मक़सद हासिल करण चाहिनि था। क़ौमी वक़ार ऐं अवाम जी सलामती लाइ भरपूर जवाब ॾिनो वेंदो। बलोचिस्तान में हलंदड़ तरक़ियाती मंसूबा प्रोपेगेंडा करे रद्द करण लाइ काफ़ी आहे। आर्मी चीफ जनरल आसिम मुनीर जो 15 नेशनल वर्कशॉप बलूचिस्तान के खिताब। पाकिस्तान अब्दाली वेपन सिस्टम खां पोइ हिक ॿिए मिज़ाइल जो कामयाब तजुर्बो करे वरितो। ISPR मूजिबि अल-फतह मिज़ाइल जो कामयाब तजुर्बो कयो वियो। एक्स इंडस मश्क तहत फायर कयल अल-फतह मिज़ाइल जी रेंज 120 किलोमीटर आहे। मिज़ाइल में जदीद नेविगेशन सिस्टम ऐं आला दुरुस्तगी शामिल आहे। अल-फतह मिज़ाइल ज़मीन खां ज़मीन ताईं निशानो बणाइण जी सलाहियत रखे थो। तजुर्बे जो मक़सदु फ़ौजी तयारी ऐं तकनीकी सलाहियत जी जांच आहे। पाक फ़ौज दुश्मन जे कंहिं बि जारीअ जो भरपूर जवाब ॾियण जी सलाहियत रखे थी। पाकिस्तान आर्मी स्ट्रेटेजिक इदारनि जे साइंसदाननि इंजीनियर्स मिज़ाइल तजुर्बे जो मुशाहिदो कयो। मिज़ाइल तजुर्बे वक़्तु पाक फ़ौज जा सीनियर अमलदार मौजूदु हुआ। चेयरमैन जॉइंट चीफ्स ऑफ स्टाफ कमेटी ऐं आर्मी चीफ आसिम मुनीर तरफ़ां मिज़ाइल तजुर्बे ते क़ौम खे वाधायूं। सदर आसिफ अली ज़रदारी वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ पारां फतेह मिज़ाइल जे कामयाब तजुर्बे ते साइंसदाननि ऐं इंजीनियर्स तोड़े क़ौम खे मुबारकूं। सदर मुल्की दिफ़ा खे मज़बूत बणाइण लाइ सिक्योरिटी फोर्सिस साइंसदाननि ऐं इंजीनियर्स जी कोशिशुनि जी वाखाण कई। सदर जो मुल्की सलामती ऐं दिफ़ा यकीनी बणाइण लाइ क़ौमी अज़्म जो वर्जाउ। इत्तलात वारे वफ़ाक़ी वज़ीर अताउल्ला तारड़ जो आलमी मीडिया जे नुमाइंदनि सां गॾु लाइन ऑफ कंट्रोल जो दौरो। इत्तलात वारे वज़ीर भारतीय प्रोपेगेंडा के बेनकाब करण लाइ ज़मीनी हक़ीक़तूं मीडिया आॾो पेश करे छॾियूं त तारड़ जो चवणु आहे त भारत तरफ़ां बार बार पाकिस्तान ख़िलाफ़ बेबुनियाद इल्ज़ाम लॻाया पिया वञनि।
पाकिस्तान एक जिम्मेवार रियासत आहे जेका न रुगो ख़िते पर आलमी अमन लाइ पुरअज़्म आहे। भारत तरफ़ां ख़याली दहशतगर्द कैंपूं करार ॾिनल इलाइक़ो आम शहरी आबादी आहे। भारत कश्मीर में इंसानी हक़नि जूं भञकड़ियूं करे रहियो आहे। LOC ते भारत जी बिना जवाब फायरिंग, पाक फौज जो मुंह तोड़ जवाब, भारतीय बंदूकूं खामोश। सिक्योरिटी ज़रियनि मूजिब भारत आचर जी रात केतिरनि ई हंधनि ते पाकिस्तानी पोस्टुनि ते बिना जवाब फायरिंग कई। भारत LOC ते निकयाल, खोईरट्टा, शारदा, केल सेक्टर्स, नीलम ऐं हाजी पीर सेक्टर्स में बिना जवाब फायरिंग कई वई। पाक फौज दुश्मन जी बिना जवाब फायरिंग जो मुंह तोड़ जवाब ॾिनो। पाक फौज दुश्मन जी कंहिं बि जारीअ जो मुंह तोड़ जवाब ॾियण लाइ तयार आहे। बदनाम ज़माना भारतीय गुजी एजेंसी रा पंहिंजा गुजा दस्तावेज़ न संभाले सघी। दस्तावेज़नि में पाकिस्तान ख़िलाफ़ फॉल्स फ्लैग ऑपरेशन जे हवाले सां नवां इंकशाफ साम्हूं अची विया। पहलगाम वाक़ियो करे रा पाकिस्तान में बदअमनी पखेड़ण ऐं आज़ाद कश्मीर में फ़ौजी कार्रवाई जो मंसूबो जोड़ियो हो। साज़िश में पाकिस्तान जे सिक्योरिटी इदारनि ते हमला, बलोच अस्कियत पसंदनि सां राब्ता ऐं सिंध तास मुआहिदे जी मुअतली शामिल हुई। सॼी दुनिया में दहशत गर्दीअ जे लाइ बदनाम एजेंसी रा जो पाकिस्तान ख़िलाफ़ किरियल मंसूबो बेनकाब थी वियो। भारतीय एजेंसी रा जे गुझनि दस्तावेज़नि ते क्लासिफाइड ऐं टॉप सीक्रेट जा बि ठप्पा लॻल आहिनि। गुझनि दस्तावेज़नि में वाज़े आहे त कश्मीर में हिकु जाली हमले जी तयारी कई वई हुई। भारत हिकु भेरो ॿीहर पाकिस्तान ख़िलाफ़ आबी दहशतगर्दी कंदे बेगलिहार डैम ज़रिए पाकिस्तान ॾांहुं ईंदड़ पाणी रोकणु शुरू करे छॾियो। भारतीय क़दमनि सबबि चनाब दरिया में पाणी जे वहिकिरे में लाॻीतो घटिताई अचण लॻी। चनाब दरिया में पाणी जो वहिकिरो 29,300 क्यूसेक घटिजी वियो। भारतीय मीडिया मूजिब भारत तरफ़ां वालारल कश्मीर जे किशनगंगा डैम में बि पाणी रोकियो पियो वञे, जंहिं बाद झेलम दरिया में पाणी घटि थियण जो ख़दशो आहे। सिदरे एहतजाज जे बावजूद पाणी पंजाब लिंक केनाल बंद करण खां इनकार करे छॾियो। इरसा चेयरमैन साहिबजादा मोहम्मद शब्बीर जी सदारत हेठि सलाहकारी कमेटी जो इजलास। सिदरे आबपाशी खाते सेक्रेटरी शरीफ खेड़ो मेंबर एहसान लगारी जी इजलास में शिरकत। इजलास में खरीफ जी मुंद लाइ सूबनि में पाणी जी विर्छ समेत डेमनि जी सूरतहाल ते गौर। इजलास में तकरारी लिंक CJ ऐं TP लिंक केनाल में पाणी खणण वारे मामले ते सिंधियो एहतजाज। इरसा इजलास जी पधिराई में चयो आहे त मई खां 10 जून ताईं ख़रीफ सीज़न लाइ 21% पाणी जी खोट जो इम्कान आहे। सूबनि में पाणी जी खोट 21% ताईं करण जो फ़ैसिलो कयो वियो आहे। इजलास में पाणी विर्छ इरसा एक्ट बदिरां टिरुकी फार्मूले तहत कई वेंदी, जॾहिं त इजलास में पंजाब जे नुमाइंदे लिंक केनाल बंदि करण खां सिधो इनकार करे छॾियो। पंजाब जे नुमाइंदे जो चवणु आहे त TP ऐं CJ लिंक केनाल बंदि न कंदासीं, वधीक पाणी ॾिनो वञे। पीपल्स पार्टी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी जी क़यादत में वफ़द जी वज़ीर आज़म शहबाज शरीफ से मुलाक़ात। ईंदड़ बजट के हवाले सां तजवीज़ुनि ते ख़यालनि जी ॾेबड़। पीपल्स पार्टी जे वफ़द चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी जी क़यादत में वज़ीर आज़म सां मुलाक़ात कई। पाकिस्तानी भारत विच में हलंदड़ चिकताणी भारत जी आबी जारियत के हवाले सां ॻाल्हियूं। पीपल्स पार्टी के ख़दशनि ऐं जोड़ियल कमेटी जी अॻभराई बाबति वज़ीर आज़म खे आगाही। मुलाक़ात दौरान ईंदड़ वफ़ाक़ी बजट तजवीज़ुनि ते तफ़सीली ॻाल्हियूं कयूं वयूं। वफ़द में वॾो वज़ीर मुराद अली शाह, सरफराज़ बुख्ती, फैसल करीम कुंडी ऐं सैयद नवीद कमर शामिल हुआ। मुख़्तलिफ़ इलाइक़नि में 3 ॾिहाड़े बि वसकारो। मिठी ऐं बरपासे जे इलाइक़नि में गड़े ऐं गजगोड़ सां बरसाति। रोडनि रस्तनि ते पाणी बीहजी वियो। मवासिलाती निज़ाम डावांडोल। इस्लामकोट में वसकारो। मुख़्तलिफ़ इलाइक़नि जी बिजली बंदि। चेल्हार ऐं वीझियार में बरसाति। गर्मी जो ज़ोर घटिजी वियो। मौसम ख़ुशगवार। बदीन में गड़े सां वसकारो। रोडनि ते पाणी बीहजी वियो। गुज़िरियल ॾींहुं तूफ़ान ऐं बरसाति सबबि मुख़्तलिफ़ हादसनि ऐं वाक़िअनि में 10 ॼणा हयाती विञाए वेठा। ठटे जी सामूंडी पट्टी में तेज़ हवाउनि सबबि बचाबंदनि खे घारा। समुंड जो पाणी ॻोठनि में काहे पियो। UCKT पंदर जे 3 ॻोठनि जे बचाबंद खे घारो। पाणी ॻोठनि ॾांहुं वधण लॻो। ॻोठाणा पंहिंजी मदद पाण तहत महफ़ूज़ हंधनि ॾांहुं लॾपलाण करण ते मजबूर। इंतज़ामिया खां बिना देर घारा बंदि करण जो मुतालबो। सिंध में मंशियात ऐं ॿियनि गैर क़ानूनी सरगर्मियुनि जी सरपरस्ती जो इल्ज़ाम हेठि 50 पुलिस अमलदार मुअतल। IG सिंध 15 SHO समेत 50 अहलकारनि खे मुअतल करे छॾियो। नोटिफिकेशन जारी। मुअतल थियलनि में इंस्पेक्टर असदुल्ला पहिहान ऐं सब इंस्पेक्टर मज़ार ख़ान बि शामिल। SHO रिज़विया वकास केसर, इंस्पेक्टर आमिर रफ़ीक, इंस्पेक्टर मुज़म्मिल सूमरो खे बि मुअतल कयो वियो। SHO लाड़काणो अब्दुल गफूर छुट्टो, SHO पनवाकिल अलाउद्दीन फुलपोटो मुअतल थियलनि में शामिल।
सिंध हुकूमत माहौलियाती तहफ़्फ़ुज़ ख़ातिर 15 जून का प्लास्टिक बैग से मुकम्मल पाबंदी लागू करे छड़ी है। सिर्फ माहौल दोस्त बैग की इजाज़त होंगी। सिंध हुकूमत की तर्जुमान सुमित अफ़ज़ाल सैयद जो बयान। संदन चवण है तो प्लास्टिक बैग से इस्तेमाल या विक्रे ते पाबंदी की भञकड़ी कंदड़नि ख़िलाफ़ सख्त कार्रवाई अमल में आंदी वेंदी। शहरनि खे अपील है तो माहौलियाती मसइलनि के ख़ात्मे लाइ क़ौमी ज़िम्मेवारी पूरी कन। प्लास्टिक बैग के इस्तेमाल का पासो कयो वञे। दादू में अफ़सोसनाक वाक़ियो। चईन ॿारनि जी मां घरू तकरार तां कोच हेठां अची आपघात करे छॾियो। ख़ुदाबाद में इंडस हाईवे ते चईन ॿारनि जी मां पोपरी जलवाणी पंहिंजनि ॿिनि मासूम ॿारनि खे रोड किनारे विहारे मुसाफ़िर कोच हेठां अची ज़िंदगी जो अंत आंदो। इतला ते पुलिस पहुची औरत जी लाश खे पंहिंजी तहवील में वठी जांच शुरू करे छॾी। पुलिस जो चवणु आहे त फौती औरत ॻोठ मोहब्बत खान जलवाणी जी रहवासण हुई। हिन आपघात कयो आहे या न हर रुख खां जांच करे रहिया आहियूं। दादू में एसएसपी मोड़ ते ॿिनि मोटरसाइकिलुनि में टक्कर खां पोइ झेड़ो हिकु ॼणो मारिजी वियो। झेड़े दौरान ज़ाकिर जमाली ज़ख़्मी थी पियो, जंहिंखे गणती जोगी हालत में सेवण रेफर कयो पियो वियो त रस्ते में दम ॾेई छॾियो। भाउ खे अणॼातल मोटरसाइकिल सवारनि सिरोटा हणी क़तल कयो आहे। जवाबदारनि जी गिरफ़्तारी यकीनी बणाई वञे। मक़तूल ज़ाकिर जमाली जे भाउ जो मुतालबो।